बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। राशिद महमूद सुमरो अर्ज़ करे रहियो आहियां। मुंहिंजो ही पैगाम ज़िले उमरा ऐं नुज़माए उमूमी साहिबान जे लाइ आहे। अव्हांजे ज़िले में जेकियूं पोलिंग स्टेशन्स हसास आहिनि ऐं अव्हां सम्झो था त इन्हनि पोलिंग स्टेशननि ते धांधलीअ जो या झेड़े जो ख़तरो आहे, महिरबानी करे फ़ौरी तौर ते जमात जे लेटर पैड ते उन्हनि पोलिंग स्टेशननि जी निशानदेही करे ऐं उन्हनि पोलिंग स्टेशननि जी हसासियत ॼाणाए करे डिप्टी कमिश्नर ऐं ज़िलई इलेक्शन कमिश्नर नाले ते दरख़्वास्त लिखी करे ऐं उहा दरख़्वास्त डिप्टी कमिश्नर ऐं ज़िलई इलेक्शन कमिश्नर जो ऑफिस में रिसीव कराए ऐं उन जी हिकिड़ी कॉपी मूंखे फ़ौरी तौर ते उमाणे ॾियो। कोशिशि कयो त अॼु शाम ताईं न त सुभाणे ज़ोहर जी निमाज़ ताईं हर हाल में अव्हांजी दरख़्वास्त अची वञे, ताकी उहा दरख़्वास्त वरी मथे महकमा जात खे मोकिलणी आहे ऐं उहा उन सूरत में मथे रिसीव थींदी जंहिं सूरत में तव्हां DC ऐं ज़िले इलेक्शन कमिश्नर जे ऑफिस में रिसीव कराई हूंदी। जेकॾहिं उहा रिसीव थियल न हूंदी त मथे उहा कंहिं बि क़िस्म जी कारआमद न हूंदी। सो महिरबानी करे DC ऐं ज़िले इलेक्शन कमिश्नर नाले ते दरख़्वास्त लिखी रिसीव कराए उन जी कॉपी, रिसीविंग वारी कॉपी जेको आहे मूंखे फ़ौरी तौर ते व्हाट्सअप करे ॾियो, ताकी मथे मां ॻाल्हाए ऐं उन्हनि पोलिंग स्टेशननि ते रेंजर्स जी तैनाती जे हवाले सां या कैमराउनि लॻाइण जे हवाले सां कोशिशि करे सघिजे। वधीक अल्लाह तबारक व तआला आसानी कंदो इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।